दादूजी अदालत उमेर बाब चांडियो जे टिन गृहभातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 18 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। इहा अहम ख़बर ॾियूं पिया खे दादूजी अदालत उमेर बाब चांडियो जे टिन गृहभातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 18 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿुधणी दौरान फरियादी धुर उमेर बाब चांडियो ऐं परवेज़ चांडियो अदालत न पहुता। पीपीएमपीए सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो अदालत में पेश थिया। सरदार अहमद चांडियो जो चवणु आहे त 5 सालनि खां चई रहिया आहियूं त बेॾोही आहियूं। दादूजी अदालत में उमेर बाब चांडियो जे टिन गृहभातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी जेकी आहे 18 जून ताईं मुलतवी कई वई आहे। ॿुधणी दौरान फरियादी धुर उमेर बाब चांडियो ऐं परवेज़ चांडियो अदालत नाहिनि पहुता, जॾहिं त पीपीएमपीए सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो अदालत में पेश थिया। खे ॿुधाइनि पिया सरदार अहमद चांडियो जो चवणु आहे त 5 सालनि खां चऊं पिया त उहे बेॾोही आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन सां शेयर कयूं पिया। दादूजी अदालत उमेर बाब चांडियो जे टिन गृहभातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 18 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿुधणी दौरान फरियादी धुर उमेर बाब चांडियो ऐं परवेज़ चांडियो अदालत न पहुता। पीपीएमपीए सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो अदालत में पेश थिया आहिनि, जॾहिं त सरदार अहमद चांडियो जो चवणु आहे त 5 सालनि खां चई रहिया आहियूं त बेॾोही आहियूं। दादूजी अदालत उमेर बाब चांडियो जे टिन गृहभातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 18 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन सां शेयर कयूं पिया। अपडेट कंदा हलूं। दादूजी अदालत उमेर बाब चांडियो जे टिन गृहभातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 18 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿुधणी दौरान फरियादी धुर उमेर बाब चांडियो ऐं परवेज़ चांडियो अदालत न पहुता। पीपीएमपीए सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो अदालत में पेश थिया।